तालीम खपे, ताला न खपन। सिरे हेठ पटियल उस्ताद इतिहाद सिजावल अगवान, निसार अहमद मेमण, पुनू खान हथियार शेरी इतिहाद अगवान, मुनीर अहमद मेमण, सोशल वर्कर किफ़ायतुल्ला होड़ाई जी बुखारी ऐं ॿियनि जी अॻवानी ऐं सिविल सोसाइटी शहरनि तोड़े वालदेन पारां गवर्नमेंट प्राइमरी चांडिया स्कूल सिजावल खां एहतजाजी रैली कढी। प्रेस क्लब सिजावल अॻियां एहतजाज कंदे सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर ते सरकारी स्कूल खोलिया वञनि। एहतजाज में शरीक माण्हुनि शाहीन न्यूज़ सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, ॾिसूं था सिजावल मां इमदाद पठान जी हिन रिपोर्ट में। चकर आहे जीअं ई कोरोना शुरू थी आहे उन खां वठी सरकार जेके हिते एहसास प्रोग्राम में जेके सम्झो था त केतिरियूं रश हुयूं, केतिरा माण्हू ते गॾु थी हलिया हुआ, हिननि खे मौक़ो नथे मिलियो इन शइ जो। असांजो ॿार जेके स्कूल खां मुतासिर थिया आहिनि, हाणे मुकमल उन्हनि खे 4-5 महीना थिया आहिनि, ॿारनि खे कुझु बि नथो अचे। असां सम्झूं था हीअ सरकार जो हीअ हथ वठी इहे शइ हिन खे वेकिरो करण जो चकर आहे। ऐं ॿीहर असां वटि अॻु में अफ़गानी 30 लख अफ़गानी हिते पहुची आहिनि, 7 लख जी तयारी थी रही आहे, अचनि पिया पाकिस्तान में। हीअ जेकी बजट आहे हिननि जी एजुकेशन जी, हीअ सॼी हुननि ते ख़र्च करणी आहे। सो सिंध में तइलीमी अमल जी बहाली जे लाइ आहे। तक़रीबन 2 सालनि खां इहे स्कूल बंदि आहिनि ऐं ॿारनि जी तइलीम मुतासिर आहे। असल में कोरोना जो जेको सबबु आहे उनखां असीं वाक़ुफ़ु आहियूं त कोरोना आहे, ख़तरनाक आहे, पर छा इहा कोरोना सिर्फ़ु स्कूलनि जे लाइ वञी बची आहे, जॾहिं त मुआशिरे जूं ॿियूं सभु तक़रीबूं, शादियूं आहिनि, जलसा जुलूस, सियाहती मर्कज़, तव्हां होटलुनि में वञो त होटलूं भरियूं पियूं आहिनि, तव्हां गाॾियुनि खे ॾिसो, बसियूं हेठि मथे फुल थी हलनि पियूं, वेनूं हलनि पियूं, बाज़ार में जेतिरियूं बि एक्टिविटीज़ थियनि पियूं। त पोइ इहो कोरोना सिर्फ़ु स्कूलनि जे लाइ छो महदूद थी वियो आहे? जॾहिं त तव्हां ॾिसो प्राइवेट स्कूल हलनि पिया त उते कोरोना जे लाइ को मसइलो कोन्हे, पर सिर्फ़ु सरकारी स्कूलनि में थिए ईअं पियो त छाकाणि त प्राइवेट स्कूलनि में जेके बि एलीट क्लास आहे सिंध जो, वॾा माण्हू आहिनि, पैसे वारा आहिनि, ऑफिसर आहिनि, उहे पंहिंजा ॿार प्राइवेट स्कूलनि में पढ़ाइनि पिया या उन्हनि जी ऑनलाइन पढ़ाई बि जारी आहे। पर जेकॾहिं मुतासिर थिए पियो त सिर्फ़ु गवर्नमेंट स्कूलनि जो ॿारु थिए पियो, छाकाणि त गवर्नमेंट स्कूलनि में सिर्फ़ु ग़रीब जो ॿारु अचे थो। बिल्कुलु जाहिल ऐं जुआरी ऐं पंहिंजो समाज जा अगरि बद किरदार इंसान बणिजी वियो। सम्झो था त जेको नंढड़ो ॿारु आहे 1वीं क्लास खां वठी 5वीं क्लास ताईं या मैट्रिक ताईं जेके आहिनि, उहो के मतिलबु ईअं सम्झो त 100 मां 10% जेके छोकिरा आहिनि उन ॻाल्हियुनि खे सम्झनि था त असांखे तइलीम कराइणी आहे। बाक़ी जेके वालिदीन आहिनि उहे ज़बरदस्ती जेको ॿारनि खे स्कूलूं मां ॾींदा आहिनि। हाणे इहे हेॾो वॾा जेके आहिनि पीरियड जेके आहिनि उहे स्कूल खां गैरहाज़िर ॿार रहण खां पोइ तव्हां सम्झो था त उहो साॻी उन्हनि जी इहा पोज़ीशन हूंदी या जेको उन्हनि पढ़ियो उहो भुलाए वेठा आहिनि। बिल्कुलु इहा पोज़ीशन न हूंदी। ॿार आहिनि न, उहो ॿार उनखे माइट बि कोन था रोके सघनि, उस्ताद बि कोन था रोके सघनि। ॿार हमेशह पंहिंजे तर्ज़ अमल हलंदो आहे। जेकॾहिं उन स्कूलनि खां रोकियो वियो त उहो वञी समाजी बुराइनि में झुकणंदा। उन्हनि में आकड़ा आहिनि, जुआ आहे, नशियावर शयूं आहिनि, अञा वधीक बहितर ख़राबु थींदा। इहो असां मुतालबो था कयूं जेके बि उस्ताद आहिनि त गवर्नमेंट जेको आहे सो SOP तहत फौरी तौर जेके आहिनि स्कूलनि खे खोलियो वञे। तालीम बिना कुझु बि कोन्हे। छा सिंध इल्म खां महरूम रहंदी? न, असांखे साइंसदान, आलिम, फाज़िल ऐं अकाबर घुर्जनि।